जय श्री झूलेलाल। भगवान श्री झूलेलाल जी पूॼा जा सभिनि खां वॾा ॾींहं नाहिरी महीने जा पूज्य चालीहा साहिब श्री अमर कथा जे 13वें अध्याय में पृष्ठ संख्या 105 में इन ॻाल्हि जो वर्णन आहे कि भगवान झूलेलाल ख़ुद संत श्री ठकुर पुगर देव खे पंहिंजी पूॼा लाइ इन चालीहे जो वर्णन कयो आहे। जंहिंखां पोइ संत श्री ठकुर ओमलाल साहिब जिन आम जन खे इन चालीहे साहिब व्रत रखण जी आज्ञा ॾिनी। पाण सिंधियुनि लाइ बि इन साल जा सभिनि खां वॾा ॾींहं आहिनि। हिन लाइ पाण सिंधियुनि खे पंहिंजी पारिवारिक शांति ऐं उन्नति लाइ 40 ॾींहं दरिया खूह या तालाब में रोजाना हिकु टाइम हिकु स्थान ते अखो पाइणो खपे, या पोइ पासे में खूह दरिया न हुजण ते घर जे मंदर में हिकु मिट्टी जी कुंडड़ी में स्वास्तिक ठाहे उन में रोजाना घर जा सभी भाती ॾीओ ॿारे अखो पाइनि। जेके थी सघे हर जुमे जो या पोइ चालीहे जे आख़िरी ॾींहुं नारे लॻाए अटे सां बंदि करे दरिया खूह या तालाब में विसर्जित करनि, जंहिंसां जल जा जीव उनखे ग्रहण करनि ऐं झूलेलाल साईं जो आशीर्वाद असांखे मिले। हिन अखे जी तयारी 1.25 किलो साबुत चांवर, 100 ग्राम खंड, मथा सिंदूर ऐं देसी घी मिलाइबो, जंहिंसां चांवरनि ते रंग चढ़ी वञे। गॾु में पर भाती ऐं ॾींहंनि जे हिसाब सां लौंग ऐं फोटो यानी नंढी इलायची खणी हिकु दॿे में मिक्स करे छॾिबी, जंहिंसां रोजाना नियम सां अखो पाइबो ऐं अखे मंत्र जो उच्चारण कबो। हा, पर हिन चांवरनि जी तैरी न ठहींदी, छोकी हिनखे पाण खे कचो ई विसर्जित करणो पवंदो। जेको अर्पण थी वियो उनखे पचाए नथा सघूं। हिन विधि जी जानकारी असांखे ठकुर साईं मनीष लाल साहिब जी खां मिली आहे। जय श्री झूलेलाल।